बेइंसाफ़ियुनि असां केर बि असां हींअर जे कुझु किथे कज़ियो थी पवंदो त हिन जो ग़रीब जो हथ पुटनि जो पियुनि जो ॿिन्हिनि जो बंदि आहे। जेके बि नाजायज़ थियूं आहिनि असां अॻुंब सां पेश कयूं फेसबुक ते असां पीसे पगार खे अर्ज़ु कयो मालिक असांजो नोटिस वठी असां सां इंसाफ़ थिए असां सां नाइंसाफ़ी आहे। हाणे हुनखे न्याणी ॾे वेठी आहियां 2 साल थिया आहिनि मुंहिंजी न्याणी जवान वेठी आहे थोरे घणे तां हिन हथ बंदि कराए त को ख़लीफ़ो ॿुधण लाइ तयारु कोन्हे। पीर साईं पगारो असांजो फ़ैसिलो करे। साईं पगारो खे अर्ज़ु आहे असांजो त असांजो नोटिस वठे अॻु में बि असांजी कोन थियो आहे कुझु हाणे त असांजी कुझु अदालत कराई। हथबंदीअ जी सज़ा सबबि न्याणियुनि जूं शादियूं नथियूं थियनि तोड़े पाड़े में मरणनि परणनि ते बि नथा वञी सघूं। सिंझोरो में पीर पागारे जे मुरीद कुटुंब तरफ़ां ख़लीफ़े ऐं नाइब ख़लीफ़े ख़िलाफ़ एहतिजाज। रज़ा मोहम्मद भट्टी मारोई हलीमा ऐं गुलपरी भट्टी जो चवणु आहे त ख़लीफ़े जी पुठभराई सां बाअसर रहीम बख़्श भट्टी 4 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु घुरे थो। हर दाहिण बावजूदि ज़्यादतियुनि जो अज़ालो नथो कयो वञे। ख़लीफ़ो ऐं नाइब ख़लीफ़ो पीर पागारे खां हक़ीक़तूं लिकाए रहिया आहिनि। मुतासिर कुटुंब तरफ़ां हुरनि जे रूहानी पेशवा पीर पागारे खे नोटिस वठी इंसाफ़ जी अपील।